जी बिल्कुल इन वक्त मौजूद आहियां टंडो गुलाम अली शहर में जिते एशिया जी सब खां वॾी जेकी गॾह जी पीढ़ी है उन जो इनकाद जेको आहे 11 मुहर्रमुल हराम जी जेको तारीख़नि में थींदो आहे त अॼु 11 मुहर्रमुल हराम आहे त अॼु जेको गॾह पीढ़ी में मुख़्तलिफ़ जेको आहे शहरनि मां जेके नायाब नस्ल जा जेके गॾह आहिनि उहे इन पीढ़ी में आंदा विया आहिनि जंहिंमें लाड़ी लासी थरी ऐं टकर नस्ल जा जेके गॾह आहिनि उहे इन पीढ़ी में जेके विकिरे लाइ मौजूदु आहिनि मूंसां गॾु हिकिड़ो मालिक मौजूदु आहे उनखां पुछूं था त हिन जेको आहे गॾह जी घणी मालियत रखी आहे ऐं हिन गॾह खे छा खाराए थो ऐं हिन गॾह जा घणा पैसा आहिनि घणा लॻी चुका आहिनि। जी साईं तव्हांजे गॾह जो नस्ल ॿुधाइजो। जी साईं लासी नस्ल आहे 5 लख रुपया नाणो आहे हिन जो 3 खां 3.5 ताईं लॻनि पिया ॾियूं कोन था ख़र्चो करण जो घणो आहे हर शइ जो। छा रखियो अथव हिन जो रिपीटर 5 लख कढंदासीं ॿधियो वेठा आहियूं 4 लख ॿधियो वेठा आहियूं 3 लख ॿधियो वेठा आहियूं खीरा बि ख़ुदा खणी आया आहियूं निज लासी लाड़ जा गॾासीं खणी आया आहियूं। हिननि जो राशन वॾो महांगो आहे बादाम जव बाजरी असीं हिननि जो वॾो पालियूं था नंढड़ा करे बचा करे लासी करे पालियूं था। हिते असांजा 4 लख कनि था 3.5 लख महिनत करे खणी था अचूं गांव सिंध था खणी ईंदा आहियूं हाला मां शदादपुर मां सिंध मां खणी ईंदा आहियूं गॾु। त हाणे घणी क़ीमत इन जी रखी आहे? हिन जी 5 लख घणा लॻी चुका 4 लख लॻा अञा नथा ॾियो? नथा ॾियूं। जी बिल्कुल तव्हां हिते मार्केट जा रेट ॾिठा ॿुधा हिते मार्केट में जेको आहे रिपीटर नाले जेको गॾह आहे उनजी क़ीमत 5 लख रुपया मुक़ररु कई वई आहे। हिते हिन पीढ़ी के ॾिसण जे लाइ परे परे खां माण्हू हिन एशिया जी हिन गॾह पीढ़ी जेकी एशिया जी सभ खां वॾी गॾह पीढ़ी आहे जेकी बदीन जे शहर टंडो गुलाम अली में लॻे थी हिन खे ॾिसण जे लाइ परे परे खां माण्हू अचनि था जंहिंमें ॿारनि जो तादाद बि हुजे त तमामु घणो थिए थो ॿार अचनि था माण्हू अचनि था तफ़री पिणु कनि था। ही गॾह मंडी जेको आहे ही मुनफ़रिद गॾह मंडी हूंदी आहे जंहिंजे लाइ परे परे खां माण्हू बि अचनि था। हिन गॾह मंडी में जेको सहूलियतुनि जो फ़ुक़दान हुअण जे करे हिते जा जेके वापारी आहिनि उहे जेके आहिनि चवनि पिया त हमेशह हिन जेको आहे मंडी में जेको आहे दुश्वारियूं थींदियूं जेकॾहिं हुकूमत वक़्तु हिन पीढ़ी जा जेके आहिनि मामला दुरुस्त करे त हिते अचणु वञणु ऐं गॾह जेके विकिरो करण में बि आसानी थी सघे। कैमरामैन हसनैन शेख सां गॾु सरदार भट्टी, मेहरान टीवी टंडो गुलाम अली।